असांजा स्पॉन्सर्स। सिंधी सुराणे जे अॼु जे एपिसोड में तव्हांजी आजे आहे। अॼु जे शख्सियत जी ज़िंदगीअ जूं के झलकूं तव्हां ॾिसंदा। हू न सिर्फ़ हिकु प्रोफेसर हो, पर हिकु अदाकार, गायक, कहाणीकार, नाटककार, नॉवल निवीस, मज़मून निगार पिणु हो। प्रोफेसर राम पंजवाणी, सिंधियुनि जो एलची। पंजवाणी साहिब खे साहित्य अकादमीअ जो इनाम मिलियो 1964 में ऐं पद्मश्री जे लक़ब सां नवाज़ियो वियो 1981 में। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल। वियो चेटी चंद्र सिंधियत दी बणाए राम पंजवाणी। वियो ईअं नाद सिंधियत जो वॼाए राम पंजवाणी। आयो लाल झूलेलाल, आयो लाल झूलेलाल, जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा पार। दादा राम पंजवाणी सिंधियुनि खे पंहिंजे अष्टदेव झूलेलाल साईं सां मिलायो, जीअं महाराष्ट्रनि खे लोकमान्य तिलक मिलायो पंहिंजे अष्टदेव गणेश भॻवान सां। चेटीचंड खे सिंधियत ॾी करे मल्हाइण जो सॾु ॾिनो अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा, पर हिन खे मशहूर कयो प्रोफेसर राम पंजवाणीअ। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। सुब्रमण्यम साहब, आप जज हैं, किसकी आवाज बड़ी? तो एक बार और आप, एक बार और हो जाए। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। वाधायूं, वाधायूं, वाधायूं। चल ही साल तहां सभिनी जे वास्ते जेके अॻियां साल थिया आहिनि इन खां वधीक वधीक सुठो थींदो, त हिन खां वधीक बहितर थींदो। सदाईं ख़ुशि हूंदो सिंधी, सदाईं आबाद हुजो। भगत कंवरराम, लाडली, झूलेलाल, रायडियाज, शल धीअरनि ॼमन, इंसाफ़ किथे आ, इन्हनि सभिनी फिल्मुनि जूं कहाणियूं लिखियूं दादा राम पंजवाणी। आहे न आहे नॉवल ते फिल्म ठही झूलेलाल। तुझो इंसाफ है, तुझो इंसाफ है। चल पुछा लाल साईं, जिनके घर में ऊंधा हुजे, तिनके घर में चोट चकाई, मुझे घर जो ॾीओ साईं, जिनजा झोल खाली हुजनि, तिनजा झोल भरी, मुझो भरियल झोल खाली करे छॾ। मूंखे अंधो कई, मूं कुझु न चयो, भला हिन अंधे जो आसरो छो खसे? तूं ईअं छो कयो चिंता? तूं ईअं छो? मूंखे जवाब ॾे, जवाब ॾे। नेणनि जो नूर खसे वियो, पर अंदर जी जोत न खसे सघियो। रमेश वियो, गोया अंधे जी लठ खसे वियो, पर पंहिंजो प्यार न खसे सघियो। रमेश वियो त संसार खे कहिड़ी कमी पई, कहिड़ी कमी हिक समंदर खे जे हिक बूंद उॾामी वञे, कहिड़ी कमी हिक वण खे
जे पन छिजी पवे कहिड़ी कमी रेगिस्तान खे जे हिकु वारीअ जो तिनको उॾामी वञे जेकी करे सो वाह वाह रहम तुंहिंजो दम बदम ज़ुल्म तुंहिंजो गाह गाह हीअ बि तुंहिंजी वाह वाह हूअ बि तुंहिंजी वाह खिन में ठाहे खिन में डाहे मर्ज़ीअ जो मालिक भगवान माण्हू मिटीअ जो आ इंसान मां दासन जो दासो दूल्ह तूं शाहन जो शाह जिंदा जलपति वीर वरण तूं हीणन जो हमरा बुडंदड़ बेड़ा तिख मां तारी तूं मेरो मला दुनिया दुखन संदो दरिया तूं पार पुजाए पातनी जल चमकाए थल चमकाए सारो जग चमकाए रोशन सब जी राह बनाए रोशन सब जी राह बनाए तुंहिंजी अमर मशाल झूलेलाल 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 झूले झूले झूलेलाल। फिल्म लाडलीअ में दादा राम पंजवाणी बणियो हिकु गरीब मास्तर। बल्लू क्यों दादा अञा ॿार न मोटा अची दादा ख्याल रखाए हेलो दादा अची आसी अची विया पुट हाँ दादा छो श्याम तूं चुप चुप थो लॻी मुंझल मुंझल थो लॻी न न ॾाढी का ॻाल्हि कान्हे मां बिल्कुलु ठीकु आहियां छो को आदर में कमी पई छा राधा तो ॾाढी चाह सां मिली ॾाढी ख़ुशि हुई दादा ऐं बैरिस्टर साहब हू अलबत दादा महिमान तमामु घणा आया हुआ न उन करे बाबा हुन जो परवाज़ आसमान में असांजा पेर पृथ्वीअ ते किथे चंड जो चमकाट ऐं किथे दिए जी लाट दुनिया में इज्जत आहे जान मां बि त शाहूकारो सां उथां विया थो माण्हू छा चवंदा छा को लूलो लंगड़ो को चेरियो छोकिरो या टको ई न मिलिस सोचो भले सोचो पर पोइ मूंखे मया न ॾिजो हाँ पर किशोर खे ख़बर न पवणु खपे हू छोकिरो तमामु ज़िद्दी आहे कमु ई डावाडोल करे विझंदो हू ज़िद्दी आहे त मां बि हुनजो पीउ आहियां समाज में रहणो आहे त समाज जे नियम अनुसार हलणो आहे चङो मां हलां थो शेर साहब मुंहिंजी पत रखो मुंहिंजो मान मिटीअ में न मिलाए मुंहिंजी इज़त सरे बाज़ार रुसवा न करे मां बर्बाद थी वेंदुसि मूं वटि 10,000 हुजनि त पंहिंजे न्याणे खां वारे न रख चओ त चमड़ी लाहे ॾियां बाक़ी शेर साहब हिन टोपीअ जी इज़त ये टके वारी टोपी शेर साहब थी करे पी जे टोपीअ खे लत न हणो वठो ई 10,000 रुपया श्याम दादा दिल जा करो सब ठीक थींदो कहिड़े क़िस्म जो सौदो आहे नेम आहे दस्तूर आहे पर हिन शादीअ में त ॾेती लेती थियणी कान्हे ये ॾेती लेती थियणी कान्हे त शादियूं थियणी कान्हे मुहूर्त निकिरी चुको आहे महिल टरण कोन ईंदुसि शादी थींदी आहे ज़रूर थींदी त मुंहिंजे लाश ते थींदी रोज़ न मरण जा दर छा पियो ॾी मरंदे नेठि घणा दफ़ा छेलनि जो को ख़्याल करी थो पुट अचु मास्टर साहब तई भलो Garden. Trust is our tradition. दादा राम पंजवाणी जॾहिं जामो पाए छेर वधी फेरड़ी पाईंदो हो
त सभिनी खे यादि ॾियारींदो हो भगत कंवर राम जी। सिंधुअ जे किनारे ऋषिन ज्ञान पातो, सिंधुअ जे किनारे किनारे ऋषिन ज्ञान पातो, फ़क़ीरन ऐं संतन हो सच खे सुञातो, सच खे सुञातो, कविन जोड़ियो क़ादिर ऐं कुदरत सां नातो, है शहीदन ऐं शेरन लड़ी रंगुलातो, विया सिंध तां सिर बिवारे, सुहिणा साईं विया सिंध तां सिर बिवारे, ओ सिंधुअ जे किनारे सुहिणा सिंधुअ जे किनारे, सिंधुअ जे किनारे ढोलणा सिंधुअ जे किनारे। दादा सिंधियुनि जे जुदा जुदा प्रोग्रामनि में वञी धूम मचाईंदो हो ऐं माण्हुनि खे मंत्रमुग्ध करे छॾींदो हो। ये तो समझाना खुले लिए जो हाँ जो काम, ये तो समझाना कोट लिए पूरे दे पहुंचो है। अरे वाह खबर खबर तमा छातो समझा तमा दाल खाने में डोकरी जे शहर में असा मुंह में उतरो घुमड़ी थी रहा है देखो 5000 सालन जो सदाई खुश हो दोस्त ना जाओ ये को तो झूलेगा दादा राम पंजवाणी जो सुपनो हो सीता सिंधु भवन। ज़रूरी ना है त अखियूं बंद हुजनि ऐं निंड हुजे ऐं तॾहिं को सुपनो ॾिसजे। सुपना त खुलियल अखियुनि सां बि ॾिसी था सघजनि। दादाजी मन जी चाहना हुई हिकु सिंधु भवन, हिकु मंदिर न पर हिकु सभ्यतिक मर्कज़ हुजे सिंधियुनि लाइ। ठाकुर चावला ऐं श्रीमती पारू चावला जी रहबरीअ हेठि अॼु सीता सिंधु भवन हिकु सभ्यतिक मर्कज़ आहे सिंधियुनि लाइ, सिंधियुनि जो। गीत हुन झूलेलाल ते लिखियो, उहो बि यादि ताज़ी करण लाइ पारू तव्हांजे अॻियां पेश थी करे। दादा राम पंजवाणीअ जहिड़ो फसीह ज़ुबान सिंधियुनि में अञा पैदा कोन थियो आहे। खेसि ॾात मिलियल हुई मोहींदड़ नमूने ॻाल्हाइण जी। मुझो परिवार ॾाढो वधी वियो अथव। जिते निहारियां उते मुंहिंजूं धीअर बीठियूं आहिनि, मुंहिंजूं भेनर बीठियूं आहिनि, मुंहिंजा पुट बीठा आहिनि। तंहिं करे मां दिलि में ख़्यालु कंदो आहियां, कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि माण्हू, साईं तव्हां सुञाणो था, ऐं चइबो आहे हा, सुञाण न सुञाण चइबो आहे हा। मुहांडो त लॻे थो
नाला नथा अचनि पोइ चवंदो साईं न सच ॿुधायो त मुंहिंजो नालो छा आहे? मां चवांसि तुंहिंजो नालो गोबिंद आहे। चवंदो न साईं मुंहिंजो नालो गिरधर आहे। गिरधर आहीं? हा मोहन लाल जो पुटु। न साईं सुंदर लाल जो पुटु। ओ अच्छा अच्छा तूं सखर पुराणे में रहंदे? चए न साईं मां तव्हांजे पाड़े में लारकाणे में रहंदो हुउसि। उहो ॾींहुं उहो शींहुं हाणे मां कसम खणी छॾियो आहे त कंहिंखे चवंदुसि न त सुञाणाए थो। भाई लॻनि था रोश लॻनि था, रुॻो महिरबानी करे ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे? नाला नथा यादि अचनि। कहिड़ो कमु आहे जो हिक खे अॼु पराओ पीउ ॾिजे, पराओ नालो ॾिजे, पराओ ॻोठु ॾिजे, पर ईअं ॾिसण में ईंदो आहे त जेॾांहुं करियां परख तेॾांहुं मुंहिंजो साहिबु साम्हूं, उहो मुंहिंजो साहिबु साम्हूं आहे। दादा मोहम्मद रफ़ी खां भोजन जो गीत ॻारायो। बादल आया बहार मियां कर का वसन जी यार मियां। बादल आया बहार मियां कर का वसन जी यार मियां। बादल आया बहार मियां कर का वसन गुलाबी कमर कुमाना, गुल गुलाबी कमर कुमाना, गोरिया चमना चौधार मियां, गोरिया चमना चौधार मियां। बादल आया बहार मियां वरियनि में त छा सदियुनि में बि दादा राम पंजवाणीअ जहिड़ो को विरलो पैदा थिए। मां त मुंझी पई हुअसि त कीअं पंहिंजे ॿारनि खे सिंधी लिखणु पढ़णु सेखारियां, पर जॾहिं लेट्स लर्न सिंधी CD मिलियमि त मुश्किल आसान थी पई। अॼु मुंहिंजा ॿार हिन CD ज़रिए केतिरा ई नवां नवां लफ़्ज़ सिखी रहिया आहिनि। तव्हीं बि कंप्यूटर ज़रिए सिंधी सिखो पंहिंजे ई घर में पंहिंजी सहूलियत सां। अचो त सिंधी सिखूं ऐं पंहिंजी सुञाणप क़ाइमु रखूं। अल्लाह जी छा में राज़ी आ, अल्लाह जी कंहिंसां राज़ी आ। को राजा को फ़कीर बाज़ीगर जी बाज़ी आ। कंहिंखे लख ॾेई थो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। ॾोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे। पेश आहे सिंध में ठहियल ही वीडियो गीत तुफ़ैल संजराणीअ जे आवाज़ में। नफियस बात दा पानी मिलिया हर रंगे हर जाई अंदर बूटी मुश्क मचाया ते जान फुलन आई जीवे कामिल मुर्शिद बापू जह बूटी मन लाई।
छमे रासिया लहजे के सारासिया ओ राजा को फकीर बासी करती बासिया ओ राजा को फकीर बासी करती बासिया लहजे छमे रासिया लहजे के सारासिया लहजे छमे रासिया लहजे के सारासिया झुके काकी न डरे कंदो रह तू हर दमून का झुके काकी न डरे कंदो रह तू हर दमून का झुके काकी न डरे हाकिम हुक्म गलाए व्या हाकिम हुक्म गलाए व्या ऐ जालिम जुल्म करे अलजे छमे राजिया अलजे के साराजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया ओ राजा को फकीर बाजी करती बाजिया ओ राजा को फकीर बाजी करती बाजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया पैगंबर कई वया बिंदो हर को सफर करे पीर पैगंबर कई वया बिंदो हर को सफर करे पीर पैगंबर कई वया बिंदो हर को सफर करे कहलाए तो कूड़ कमाई कहलाए तो कूड़ कमाई भी दिखाई हथ करे अलजे छमे राजिया अलजे के साराजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया ओ राजा को फकीर बाजी करती बाजिया ओ राजा को फकीर बाजी करती बाजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया निबड़त सरे सरे ओ पहकर तू तकबर छद कर निबड़त सरे सरे ओ पहकर तू तकबर छद कर निबड़त सरे सरे यारी रख तू रांझन सा यारी रख तू रांझन सा जो दम दम कदर करे अलजे छमे राजिया अलजे के साराजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया ओ राजा को फकीर बाजी करती बाजिया ओ राजा को फकीर बाजी करती बाजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया छमे राजिया अलजे के साराजिया अलजे छमे राजिया अलजे के साराजिया असांखे तव्हांजे मेल्स जो रायन जो रहंदो इंतज़ार त वरी गजंदासीं ईंदड़ हफ़्ते जे तव्हां चाहियो था त असीं तव्हांखे यादि ॾियारियूं तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सिंधी सुरहाण ॾिसण जूं त तव्हां असांखे कयो हिकु SMS असांजो नंबर आहे 9769313331 यानी 9769313331 या वरी कयो असांखे हिकु ईमेल ईंदड़ हफ़्ते वरी गजंदासीं हिन ई ॾींहुं हिन ई वक़्त ते ॾिसण न विसारजो सिंधी सुरहाण।